मोरो ख़बर शामिल कजदी मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ तालका मोरो जे शहर कमरदीन चांडियो मां UBL ब्रांच मुंतकिल थियण ते शहरनि जो एहतजाज। यूनाइटेड बैंक इंतज़ामिया बग़ैर जवाज़ ॼाणाए ब्रांच शाहपुर जहानिया मुंतकिल करे छॾियो। 1977 खां हलंदड़ बैंक बंद थियण बाद शहरनि ऐं कारोबारी तबके में सख़्त ताव। तफ़सील मूजिब हिकु हफ़्तो अॻु तालुक मोरो जे शहर कमरदीन चांडियो मां यूनाइटेड बैंक ब्रांच के बिना जवाज़ शाहपुर जहानिया मुंतकिल करण ख़िलाफ़ शहरनि ऐं कारोबारी धुरियुनि शहर में एहतजाजी रैली कढी बैंक जी इमारत अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि में सेठ इमरान खान चांडियो, उस्ताद माशूक अली चांडियो, गुलाम हैदर जतोई, सेठ नदीम अहमद चांडियो, सेठ अताउर रहमान सूफी चांडियो, निसार अहमद चांडियो, गुलाम अब्बास छजड़ो, डॉक्टर अख्तर चांडियो, साफ़ी वाहिद बख्श लाशारी, सेठ दीदार अली ब्रोई, सेठ मुजफ्फर अहमद चांडियो, मुश्ताक अहमद सोलंगी, सरमन नवाज जतोई, खलील रहमान चांडियो, उस्ताद मोहम्मद जुड़ेल जोयो, सेठ अमजद अली चांडियो, महबूब अली लांघा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ बैंक 1977 खां क़ाइमु हुई। बैंक इन वक़्तु क़ाइमु थी जॾहिं सिर्फ़ चंद दुकान ऐं आबादी थोरी। अॼु 47 साल गुज़रण बाद हिते शहर में सवें दुकाननि सां गॾु शहर में आसपास जी आबादी हज़ारनि में आहे त बिना कंहिं जवाज़ या नोटिस ॾियण जी UBL ब्रांच खे शाहपुर जहानिया मुंतकिल कयो वियो आहे। बैंक जेका शिफ्ट थी वई आहे शाहपुर जहानिया ही कमरदीन चांडियो जी तमामु पुराणी ब्रांच आहे जंहिंमें कारोबारी तबको तमामु परेशान थी वियो आहे। जेके बि हितां जा कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि असां सभिनी गॾिजी एहतजाज कयो आहे त हीअ महिरबानी जेको असांजो हिन बैंक जो चीफ आहे, हेड ऑफिस आहे कराची, असां सभिनी खां अपील था कयूं त हीअं हिन बैंक खे वापसि कमरदीन में शिफ्ट कयो वञे त जीअं हितां जे कारोबारी माण्हुनि खे तमामु घणी सहूलियत मुहैया थी वञे। महिरबानी। इहो आहे त असांजी जेका आहे कमरदीन UBL बैंक इहा ब्रांच खणी ॿिए शहर में तब्दील कई वई आहे। असां हितां जा आबादगार ऐं उन खां पोइ हीअ एरिया हिते वॾी आहे, का नंढी एरिया न आहे। सवें ॻोठ आहिनि, आसपास जा इलाइक़ा सभु माण्हू हिते पैसा रखनि था, खणनि था। हीअ ठीकु ठाक नमूने बैंक हले थी। पोइ बि हिन खे तब्दील करे ऐं जीअं त असांजे हिन कमरदीन जे शहर जी जेका बैंक असांजी ब्रांच आहे, बैंक तब्दील करे जेका असां ॿिए शहर में खणी आहिनि। असांखे तमामु तकलीफ़ आहे हिन शहर जे माण्हुनि खे जेको सो पैसनि रखण जी खणण जी। अॼुकल्ह जेको सो हालात सही न आहिनि ऐं जेको सो माण्हुनि जा पैसा रखणु खणण। असांजी जेका यूनाइटेड बैंक जी ब्रांच आहे 1977 खां क़ाइमु आहे। अॼु खां 47 साल अॻु जी आहे। उन टाइम ठही जंहिं टाइम हिते सिर्फ़ु 20-25 घर हुआ। उन टाइम असांखे बैंक जी सहूलियत ॾिनी वई। उन टाइम अकाउंट होल्डर्स बि थोरा